चकमा के आगाकियों गोठ गाजी सात खनानी में कारा इल्ज़ाम हेठि औरत के कत्ल किया वियो आहे। अवांखे आगाकियों पिया जवाबदार गुलशेर सात खनानी पंहिंजी सोट सकीना के पिस्टल जा फायर करे कत्ल किया है। अहम ख़बर है अवांखे न्यू पिया चकमा गोठ गाजी सात खनानी में कारा इल्ज़ाम हेठि औरत के कत्ल किया वियो आहे। जवाबदार गुलशेर सात खनानी पंहिंजी सोट सकीना के पिस्टल जा फायर करे कत्ल करे छॾियो आहे। चक जे गोठ गाजी सात खनानी में वाक़ियो पेश आयो आहे। जवाबदार कारा इल्ज़ाम हेठि औरत के कत्ल किया है। जवाबदार आहे गुलशेर सात खनानी जैं पंहिंजी सोट सकीना के पिस्टल जा फायर करे कत्ल किया है। शिकारपुर जो इलाइक़ो चक जिते वाक़ियो पेश आयो आहे। गोठ गाजी सात खनानी में कारा इल्ज़ाम हेठि जवाबदार औरत के कत्ल कर छॾियो आहे। तफ़सील वठंदासीं चकमा आसिफ सुमरो खां। आसिफ आगा कजो। जी बिल्कुल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां रुस्तम थाणे जी अध ॻोठ गाज़ी जतोईअ में हिकु ॾींहुं अॻु क़त्ल थी वियल अधूरो गहणो जतोईअ वारे क़त्ल केस नओं रुख़ अख्तियार करे वरितो आहे। मक़तूल गहणो जतोईअ जे सोट गुलशेर सैद खानानी मक़तूल जी घरवारी सकीना खातून खे आशिक़ जी अतराणी पुट लाल ॾिनो अतराणीअ सां कारा इल्ज़ाम मिड़े कत्ल करे छॾियो आहे। इलाइक़े में चोगुल आहिनि त मुखालिफ़ जुर्म ते केस दाख़िल करण ख़ातिर औरत खे बि क़त्ल कयो वियो आहे ऐं लाश खे कुझु ॻोह में दफ़न कयो वियो आहे। ॿिए पासे रुस्तम थाणे ते मक़तूल गहणो जतोईअ जे क़त्ल केस जो गुनाह नंबर 97/2021 तहत लाल ॾिनो आशिक़ जावेद ऐं नंढो अतराणीअ ख़िलाफ़ केस बि दाख़िल कयो वियो आहे। ठीकु आहे आसिफ, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील।